अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध असेंबलीअ मां बेटनि ते वफ़ाक़ जी वालार वारे सदारती आर्डीनेंस ख़िलाफ़ मुतफ़िक़ तौर मंज़ूरी ॾेई छॾी। MP जान आलम जामोट ठहराउ पेश कंदे चयो त बेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं रहंदा। वफ़ाक़ी सरकार आर्डीनेंस फौरी तौर वापसि वठे। PTI ऐं मुतहदा मेंबर्स जो उर्दू ॿोलीअ बाबति महमूद अचकज़ईअ जे बयान ख़िलाफ़ ठहराउ पेश करण जी इजाज़त न मिलण ते वॉकआउट। PTI जे MP शहरयार वॉकआउट न कयो। शहरयार शहर चयो त बेटनि बाबति ठहराउ जी हिमायत करियां थो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ खे सिंध जी ज़मीन जो 1 इंच बि न ॾींदासीं। सदर बेटनि बाबति आर्डीनेंस 29 अगस्त ते जारी कयो, पर बदनतीअ जो मुज़ाहिरो कंदे उनखे महीने खां पोइ साम्हूं आंदो वियो। सिंध असेंबलीअ में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ समूरी सिंध उथी खड़ी थी आहे। सिंध जे हक़नि लाइ वधीक ताक़त सां विढ़ंदासीं। सिंध असेंबलीअ में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त बेटनि बाबति ठहराउ पेश करण दौरान जेके मेंबर ऐवान मां निकिरी विया उन्हनि जी सिंध सां मोहबत बाबति शक ज़रूरु पैदा थियो आहे। ठहराउ जी हिमायत कंदड़ PTI जे अकेले मेंबर शहरयार शहर जो थोराइतो आहियां। ये तो आप सिंध की आवाम को बेवकूफ बनाते हैं। सारी सिंध की आवाम जानती है कि ये जजीरे लिखकर दिए आपने अंडर द टेबल। आप लोग MQM के साथ भी एग्रीमेंट करते रहे, सारी दुनिया को पता है, सबको पता है। पहले तो ये रेजोल्यूशन जो आप लाए, मैं इसका क्रेडिट पूरी सिंध की आवाम को देती हूँ, आपको नहीं देती, इसलिए कि सिंध की आवाम ने आपको मजबूर किया। आप मुंह दिखाने के लायक नहीं रहे। कल जो वाकया हुआ इसकी भी आपको शर्मिंदगी होनी चाहिए। एक IG कहां जाता है? CM मुराद अली शाह साहब, आप इस्तीफा दें ना। वो NOC जो आपने पास करके लिख कर दे दिया था, आपकी और आपकी कैबिनेट माफी मांगे, यहाँ पर सिंध की आवाम से माफी मांगे कि किसके दबाव पर, किसके कहने पर आपने वो NOC लिख कर दे दिया था। रेजोल्यूशन को तो मैं सपोर्ट करूंगी क्योंकि मेरे सिंध के जजीरे हमारी धरती के जजीरे थे जो तुम लोगों ने लिख कर दिए। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ ठहराउ पेश करण जी इजाज़त न मिलण ते नुसरत सहर जो बि एहतिजाज। सिंध असेंबलीअ में ॻाल्हाईंदे GDA जी MP चयो त छा मां सिंध ॼाई न आहियां जो मूंखे ठहराउ पेश करण न ॾिनो वियो। नुसरत सहर पीपल्स पार्टीअ ते छिती तनक़ीद कंदे चयो त बेट खपाइण वारा बि तव्हां आहियो। अवाम जे सख़्त दबाव खां पोइ हाणे ठहराउ मंज़ूर कराइण लाइ मजबूर थिया आहियो। बेटनि ते वालार ख़िलाफ़ ठहराउ जो क्रेडिट सिंध जे अवाम खे ॾियां थी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जी मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म सिंध जे बेटनि बाबति आइलैंड अथॉरिटी आर्डीनेंस वारे मामले ते अटॉर्नी जनरल सां सलाह मशवरा कया। सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट में हलंदड़ मुख़्तलिफ़ केसनि बाबति बि ॻाल्हि ॿोल कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सिंध पुलिस जे सीनियर ऑफिसर्स सां गॾिजाणी। IG समेत समूरनि ऑफिसर खे कमु जारी रखण जी हिदायत। वॾे वज़ीर सूबे में अमन अमान लाइ पुलिस जे ॾिनल क़ुर्बानीनि जी वाखाण कंदे चयो त सिंध हुकूमत पुलिस सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहे। ऑफिसर्स आज़ादाणे तरीक़े सां पंहिंजो कमु जारी रखनि। पुलिस जे ॿियनि मामलनि में सिंध हुकूमत पाण ॾिसंदी। पुलिस ऑफिसर हर मरहले ते रहनुमाई करण ऐं साथ ॾियण ते वॾे वज़ीर जा थोराइता मञिया। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान चयो आहे त वज़ीर आज़म फ़ौज खे बि सियासत में मुलवस करे छॾियो आहे। आर्मी चीफ वक़्त सर मुदाख़लत करे मामले खे संभाले वरितो। ॿुधायो वञे त IG सिंध खे अगवा करण वारो हुकुम कंहिं ॾिनो। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खाकान चयो त आइन जी बालादस्ती हुजे हा त वज़ीर आज़म वॾे वज़ीर खे फ़ोन करे हा। एहसन इक़बाल चयो त IG सिंध वारे मामले जो सुप्रीम कोर्ट बि नोटिस वठे त हुकूमत बरतरफ़ थी सघे थी। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान IG सिंध खे यरगुमाल बणाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो करे छॾियो। नवाबशाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी साज़िश हुई। IG ऐं एडिशनल IG खे यरगुमाल बणाए गिरफ़्तारी वारंट ते ज़बरदस्ती सयूं वरितियूं वयूं। अॼु सिंध में थियो, सुभाणे ॿियनि सूबनि में बि ईअं थींदो। मामले जी जांच जी ज़रूरत आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई कई वञे। ॻोठ अब्बास कलोड़ो खां पंचर मोटरसाइकिल सवार थी चांई मनूमल मां पंचर हणाइण लाइ वेंदड़ फराज़ कलोड़ो नुसरत कैनाल सदावाह जे चांई वारे दरवाज़नि वारी पुल क्रॉस करे रहियो हुयो त भॻल दरवाज़े वटां थिड़ी सदावाह में किरी पियो। दादूअ मां टोबा आंदा विया पर लाश न मिली सघियो। लाश मिलण ताईं माण्हू वेहारिया विया। नौशहरो फिरोज़ कंडियारो रोड ते जवाबदार फायरिंग करे 40 सालनि जे शख़्स खे क़त्ल करे छॾियो।
नौशर फिरोज़ क़त्ल थियण वारे जो लाश सिविल अस्पताल आंदो वियो, जिते हुन जी सुञाणप ॻोठ हलंदो गांगरो जो रहायशी गुलाब गांगरो सां कई वई, जंहिं जे बारे में ॿुधाए पियो वञे त पुराणी दुश्मनीअ तहत हुन खे क़त्ल कयो वियो आहे। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जे एसी नौशर फिरोज़ जी निगरानीअ में शहर अंदरि हद दख़लनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। कार्रवाईअ दौरान शहर जे मिठियाणी रोड, ठारूशा रोड, अलावारो चौक, शाही बाज़ार ऐं मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां दुकाननि जे ॿाहिरां रखियल सामान ऐं रेडियुनि वारनि खे हटायो वियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।